अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदासीं तकरार ड्रामे जी किस्त रात अगर जेका प्रोमो अचणो उहो छाजे करे न आयो, उन जी पूरी तफ़सील तव्हांखे ॾींदासीं इन नंढिड़े वीडियो में। इन खे आख़िर ताईं ॾिसजो ऐं छाजे करे तकरार ड्रामे जो प्रोमो बंदि कयो वियो आहे। छा मक़तल ड्रामे जे करे या वरी को ॿियो चकर आहे, या वरी तकरार ड्रामे के बंदि कंदा हिते फ़िलहाल मक़तल ड्रामे के हलाईंदा। दोस्तों, इन वीडियो के आख़िर ताईं ॾिसजो ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, असल में तकरार ड्रामे जो प्रोमो अचणो हुयो उहो जेको आहे राति तव्हां ॾिठो न अची सघियो। अॼु राति ईंदो, छाजे करे मक़तल ड्रामे जी राति किस्त हलाई वई ऐं उन जे करे उन्हनि जो इहो ई सोच ऐं इहो वीचार आहे त जेका भी व्यूज़ तकरार ड्रामे जे प्रोमो ते अचणा आहिनि उहे मक़तल ड्रामे जो इंतज़ारु करनि। न त अगरि तकरार ड्रामे जो प्रोमो 5 बजे अची वञे हा, माण्हू उहो ॾिसी करे राति जो सुम्ही पवनि हा ऐं मक़तल ड्रामो ईंदो आहे राति जो 8 वॻे, ओसी ताईं केरु इंतज़ारु करे हा। हाणे इन इंतज़ार में माण्हू घड़ी सर्च कंदा रहिया ऐं सिंध टीवी वारे चैनल के चेक कंदा रहिया। तेसीं ताईं 8 थी विया ऐं 8 वॻे उहो ड्रामो अची वियो मक़तल ऐं माण्हू उन खे ॾिसणु शुरू करे ॾिनो ऐं जेको आहे प्रोमो रहिजी वियो। प्रोमो अॼु ॾींदा दोस्तों साॻिए टाइम 5 बजे अॼु ॾेई छॾींदा ऐं अॼु हिकिड़ी मक़तल ड्रामे जी ॿी किस्त बि ईंदी ऐं पोइ वरी सुभाणे वरी उहे तकरार ड्रामे जूं किस्तूं ईंदियूं। बाक़ी जेको इहे माण्हू अफ़वाहूं हलाइनि था त बंदि थी वियो ड्रामो, तकरार ड्रामो बंदि नथो थी सघे। छाजे करे इहो हिकु नए ड्रामे खे चांस ॾियण जे लाइ इन खे थोरो पोइ कयूं। तकरार ड्रामे जी हर किस्त पंहिंजे टाइम ते ईंदी ऐं सिर्फ़ु इहो प्रोमो हिकिड़ी पोइ करे छॾियोसि। अॼु राति प्रोमो अची वेंदो ऐं अज़ीज़ कंबराणी ऐं कमाल खान जी फ़ोटू तव्हां साम्हूं ॾिसी सघो था। इन्हनि जो बि मोहब्बतनि जो माग ऐं अचण वारो ड्रामो छाजे करे रिकॉर्डिंग शुरू थी चुकी आहे। ठीकु आहे दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।